अस्सलाम वालेकुम। क्यों तव्हां सब उम्मीद है खैरियत सां हूंदो। असांजी न्याज़ जी तैयारी हले पई, वॾी अदीब लगी पई है। वालेकुम अस्सलाम। बिलावल पे वीचारो लगो पिया बसर पे वटे नंढड़ा बसर हिते अधी थूम पई छिले। मूंखे ॾुखियो कमु ताऊं बि कया सब्जियुनि मां। मूंखे थूम जी खुशबू जाम वणंदी आहे। बस छिलजी गए हूँ चाड़ वाला भुख लगी है। हिनखे सवेरे भुख लगी आहे 8 बजे। तो पोइ भत मूंखे भत चढ़े थो सवेरे भुख थी लगी। तोखे कोन मिलंदो, सभिनी खे मिलंदो, तोखे कोन मिलंदो। जागरो कमु कयूं खलनि जो बोर्ड था चाढ़ियूं। अदरक के छिलियूं। हाँ बिलावल ॿियो सभु ख़ैरु आहे? बिलावल बि असांजो नंढड़ो मास्टर शेफ अथई, ख़्याल सां वढिजे न। वढे पियो बसि स्टंट मैन आहे बिलावल। हाँ वाच ॾेखार बिलू। VIP वाच पराडो आहे। मुझेरा भी हिकिड़ी वठी अची आहे, ॿिए चकर वठी अचिजां। सही आहे अदरक कड़ी भली आहे हींअर? हा वञ जा, पोइ थोरी देरि खां पोइ वठी अचिजां। 7 लाख वञ 7 लाख। हा बिलावल असांजो पैसे वारो आहे। हिन वटि महांगियूं महांगियूं शयूं आहिनि जेके असां कॾहिं ॾिठियूं बि कोन। ई वठे उहो ई वठे थो। 7 लाख न ॿुधा, माण्हू न खणी वञे नई। 7 लाख मच्छर खा गए इस गल से। यो गोश्त जो थैली वाला है ना बड़ा, यो घट पार्टी जो गले। हा दी ॿियो सभु ख़ैरु आहे? अभी अदरक सुकी पई आहे पर छिलजे ई नथी। हिनखे कोन ताज़ी ताज़ी हा ताज़ी घुरा। जेका ताज़ी आहे हुनखे तव्हां तूं ठाहींदे वॾी अदी ठाहींदी? वॾी अदी मूंखे मचे थी गतो से ना गोश्त ना गोश्त न गती ना गता न तैयार हमें ना गोश्त को ना गोश्त न गती चरी गोश्त ना विझो है कोन ठहियो ॿिए में गोश्त विझिजो, हींअर में उहो चणा। न गोश्त कोन था विझूं। गोश्त ला तो तैयार थी है। केरु तयारु थी वेठी आऊं? तू आऊं छा लाइ तयारु थी वेठी आहियां? गोश्त जी शौक़ी नहीं है। हे बांग दिल हमारी बहन गंदी पाए थी या तो सुबुह साण ॿार कल गिफ्ट में हेडी हेडी गंदी मुझे ना पाण का पादी रे अंडे को धोबो मैं दिया मुई की थी था वाली लो वाली